नौशरो फिरोज का खबर शामिल कई पिया। मंसूर मलिक की रिपोर्ट मुताबिक डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर नौशरो फिरोज डॉक्टर असद अली कलोड़ो तरफां डूराहन इलाइकन में कम कंदड़ वैक्सीनेटरन के नयूं मोटरसाइकिलूं ॾिनियूं वयूं। उन मौके ते डीएचओ नौशरो फिरोज डॉक्टर असद अली कलोड़ो जो चवण हो त ईपीआई प्रोग्राम में वैक्सीनेटरन के वैक्सीनेशन कम में ॾुखियाई दरपेश ईंदी हुई ऐं इलाइक़े जा मासूम ॿार वैक्सीन खां महरूम पए रहिया, जिनके सहूलियत मुहैया करण लाइ हुकूमत सिंध पारां मोटरसाइकिलूं ॾेई वैक्सीन वारे कम के वधीक बहितर करण जी कोशिश कई वई आहे। उन लाइ प्रोजेक्ट ऑफिस कराची जो पिण भरपूर तावन रहियो आहे। उन मौके ते एडीएचओ डॉक्टर सिकंदर अली कलोड़ो, पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन सिंध जे सूबाई सदर खादिम हुसैन मस्तोई, ज़िलाई जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूनुस वसण, वैक्सीनेशन इंचार्ज गुलाम नबी तुनियो, गुलाम नबी आलमानी, वकार अली अबरो ऐं ॿिया पिण मौजूद।